इन्हनि गुनाहगार हथनि सां बिज छटींदो पोख थिए थी या कान थी ॿीहर चओ वञी मुर्शिदनि खे साईं हाले जी वारनि खे चओ साईं मुंहिंजा हथ गुनाहगार आहिनि बिज तव्हां छटिजो तव्हांजा हथ पाक इन्हनि गुनाहगार पेरनि सां ज़मीन ते घुमूं था सलाह थियनि था या कोन था थियनि गुनाहगार हथनि सां मेंह जो खीर ॾोऊं था मेंह जवाब कान थी ॾे ढॻीअ जो खीर ॾोऊं था ढॻी जवाब कान थी ॾे जेकर हिन गुनाहगार ज़ुबान सां रब खां दुआ घुरंदासीं कहिड़े ज़ाल में तव्हांखे सम्झायो आहे त गुनाहगार जी रब नथो ॿुधे मां त चवंदो आहियां पंहिंजे दोस्तनि जी रब एतिरो जल्दी कोन ॿुधंदो आहे जेतिरो गुनाहगार पंहिंजे जी रब जल्दी ॿुधंदो अल्लाह जी रहमत गुनाहगार बानन के पुकारे थी मन तकर्रब मिन्नी शिबरा तकर्रबतु मिन्हु ज़िराआ ओ मुंहिंजा बाना तू गिराट वे जोईंदे मां हथ वे जोईंदो मां वमन तकर्रब मिन्नी ज़िराआ तकर्रबतु मिन्हु ज़िराइन तू हथ वे जोईंदे मां बात वे जोईंदो मां तू पंधड़ो करे ईंदे पैदल ईंदे मुंहिंजी रहमत डोड़ी ईंदई तुंहिंजे अचण में देर आहे पर मुंहिंजे राज़ी थियण में देर कान्हे नबी साईं जो चेहरो मुबारक कावड़ में लाल थी वियो पाण फरमायो जेकर मुंहिंजी हिकिड़ी तरी ते सिज लही अचे ॿी तरी ते चंड लही अचे ज़मीन ऐं आसमान जेतिरो सोन ऐं चांदी जो खोड़ भरे करे मां मोहम्मद खे जो तॾहिं बि मां मोहम्मद हिकिड़ी अल्लाह जी ॻाल्हि कंदुसि ईमान वॾी शइ आहे इन जे करे तव्हांजो बच्चो सम्झ सां थिए त पहिरें नंबर ते हुनखे सेखारियो पुट चओ अल्लाह अबो अम्मा बाद में चाचो चाची बाद में नानो नानी बाद में अदो अदी बाद में ॾाॾो ॾाॾी बाद में पहिरें नंबर ते पंहिंजे बच्चे खे सेखारियो पुट चओ अल्लाह अल्लाह जो नालो यादि थी वञेसि त ॿिए नंबर ते पंहिंजे बच्चे खे सेखारियो पुट चओ मोहम्मद रसूलुल्लाह नबी साईं जो नालो सेखारियो अॼु केतिरनि जाइनि ते ख़ुसूसन औरतुनि में कुराड़ियूं खग थी वयूं उन्हनि खे नबी साईं जो नालो यादि नथो अचे अम्मा भला नबी साईं जो नालो त ॿुधा अचे अबा मां त पढ़ियल ई कान लाॾा सभु यादि सहरा सभु यादि रस्मूं सभु यादि रवाज सभु यादि अथसि कुराड़ीअ खे सवण सभु यादि अथसि फलाणी खे हेतिरा पुट हेतिरियूं न्याणियूं उन्हनि जा नाला सभु यादि अथसि जेके जेरा उन्हनि जा नाला यादि मरी वलनि जा नाला यादि अथसि जेकर असांजे अम्मा खे यादि न आहे त मोहम्मद मुस्तफ़ा जो नालो नथो अचे क़ुरान कोन थो अचे पढ़ण न मुस्लमाननि खे जेके बि असेंबली में मेंबर वेठा कंहिंखे बि क़ुरान पढ़ण ॾाढो नथो पर असांजा साईं ॿेर वारा रहमतुल्लाह अलैह फरमाईंदा इन्हनि खे चवंदो नी त तकड़ में कलमो ॿुधायो त कलमे में बि 15-20 ग़लतियूं कढंदा तकड़ में कलमो बि नथा पढ़ी भली इन्हनि को पढ़ायो कलमे में ग़लती कंदा क़ुरान खे जो असां छॾियो आहे त क़ुरान बि छॾे ॾिनो आहे हलो ठीकु आहे बसि मूंखे छॾे ॾिनो तव्हांखे बि मां छॾे ॾिनो तकुर में क़ुरान वियो घरनि मां क़ुरान वियो दुकाननि मां क़ुरान वियो ऑफिसनि मां क़ुरान वियो सूबेदार जे थाणे में आहे क़ुरान जे मुताबिक़ फ़ैसिला थियनि था कोर्ट में क़ुरान वियो आहे कोर्ट में क़ुरान जे मुताबिक़ फ़ैसिलो क़ुरान भॼी वञी पनाह वरिती आहे मस्जिद ऐं मदरसे में पर मुस्लमान राति ने इन फ़िक्र में हूंदा त कंहिं महिल थी आहे मस्जिद वेरान थिए कंहिं महिल तूं मदरसो बर्बाद थिए प्या ॻोल्हींदा का मौलवीअ जी ग़लती थिए त कढूंसि बहाना पिया ॻोल्हींदा रियाज़ुल जन्नत जे गेट ते हदीस लिखियल
मुझे नबी फरमा आखिरी ज़मानो अहिड़ो ईंदो मुझे दीन के इस्लाम के कुरान के धक लगंदा, लठियूं लॻंदियूं, भितर ऐं पत्थर लगंदा। साईं जन मिसाल ॾिनो, फरमाए जे नाग ॿिर मां ॿाहिरि निकिरंदो आहे पोइ केरु उनखे लठ हणंदुसि, को भितर हणंदुसि, को कुआड़ी हणंदुसि। ईअं मुंहिंजे दीन इस्लाम खे माण्हू लठियूं हणंदा, भितर हणंदा, कुआड़ियूं हणंदा, पोइ जीअं नाग भॼी वञी ॿिर में पनाह वठंदो आहे, ईअं मुंहिंजो दीन, मुंहिंजो इस्लाम, मुंहिंजो क़ुरान बि भॼी वञी मस्जिद मदरसे में या मके मदीने में पनाह वठंदो, किथे बि पनाह न मिलंदसि। बाबा कुरान वारनि खे लठियूं लॻियूं, सम्झो कुरान खे लठियूं लॻियूं। सही तो चवां या ग़लति? ये असांजे तबलीग जमात वारा वेचारा बिस्तरा भी पंहिंजा खणी था अचनि तो कहते बार न पवे, कंहिंजे ओताक में भी न था रहनि, उते मस्जिद में सर्दीअ में सुता पिया आहिनि फर्श ते, किराया भी पंहिंजा, कंहिंखो मानी भी कोन था घुरनि, को ख़ुशीअ सां ॾे त ठीकु आहे, त मानी भी पंहिंजी, थांव भी कंहिंखो कोन था वठनि, मथां किथे ॿार पवे, कोप किटलियूं भी पंहिंजूं, प्लेटूं भी पंहिंजूं, देगड़ियूं भी पंहिंजूं, आहे या न? अगरि माण्हुनि खे भी लठियूं मुस्लमाननि आहियूं या कोन आहियूं? जनवरी जे सख़्त सर्दी वारे महीने में लठियूं हणी करे मस्जिद मां कढियूं, असां अखियुनि सां ॾिठोसीं। वरी भी शाबाश आहे इन्हनि जवाननि खे, वरी भी पिया दुआऊं घुरनि, या अल्लाह इन्हनि जी हिदायत जा फैसला। मारे चा भील कोली एॾाई नारे जे पासे ॾे, थर जे पासे ॾे, उन्हनि खे हया आयो, पर असां मुस्लमाननि खे हया न आयो। मुस्लमानी त वई हली, पर इंसानियत बि, भला इंसान सम्झी उनखे के ओताक में रहायूं। मां तव्हां खां पुछां थो, नबी से मस्जिद में आणींदा या कढंदा? मस्जिद में कढण त काफ़रनि जो कमु, मुसलमान जो कमु त न आहे। नजरान जा नसारा आया, वॾो वफ़द आयो, मस्जिद नबी जे हिकिड़े थंबे जो नालो अथव उस्तवाने वफ़ूद, उस्तवाने वफ़ूद माना वफ़दन वारो थंबो, जिते नबी से वफ़दन सां मिलंदा। 15-20 नसरान जा नसारा गैर मुस्लिम हुया, उन्हनि खे नबी से मस्जिद नबी में रहायो, उन्हनि जे सुवालनि जा जवाब ॾिनो, उन्हनि खे दावत ॾिनो। हीअ भेण मुस्लमानी आहे। कुरान वारनि खे धक लॻा, ॼण कुरान खे धक लॻा। केतिरनि जाइनि ते असां वाइज़ कंदा आहियूं, माण्हू पथर हणंदा, भितर हणंदा, इहो वाइज़ छो थो वञे? रोडनि ते लठियूं खणी करे बीठा हूंदा आहिनि त ॻोठ में तव्हांखे वञण न ॾींदासीं वाइज़ जे लाइ। पुलिस जे बीहंदी आहे त बाबा वाइज़ ते पाबंदी आहे। इलेक्शन में आलमनि खे लठियूं लॻियूं, असांजे एजेंटनि खे लठियूं आयूं, मुस्लमाननि चङनि भलनि, दीनदार असांजा वॾेरा। हिकिड़ो असांजो शिकारपुर ॾे हाजी साहब हुयो, असांजो दोस्त, असांजे हथनि खे चुमियूं ॾींदो आहे। इलेक्शन वारे ॾियारे सरदार साहब चयसि, मर साहब जेकर पोलिंग हाराई त जहिड़ो गॾ जे पेट में विझंदोसीं, उन ॾींहुं तारा फिरियल हुजनि। चई मां तोखे सॼी ज़िंदगी खारायो आहे, पोलिंग हाराई, मुलनि खटियो त जहिड़ो गॾ जे पेट में, हाणे केॾे वञे? तारा फोटारे पियो निहारे, हूअं हथ चुमंदा।